अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼोकी हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंध जे तमामु बहितरीन अदाकारा अस्मा भुट्टो जे वालिद साहब ऐं उन जे ॿिनि मासातनि जो एक्सीडेंट थी पियो आहे ऐं उहो एक्सीडेंट किथे थी पियो आहे उहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, उहो हादसो थी पियो आहे खैरपुर जे भरिसां नंढड़ो हिकिड़ो शहर आहे, उन शहर जो नालो आहे हुसैनाबाद। दोस्तों, हुसैनाबाद में अस्मा भुट्टे जे वालिद साहब ऐं उन जे ॿिनि मासातनि जो हादसो थी पियो आहे ऐं जंहिं हादसे सबबु हू फोत थी चुका आहिनि ऐं उन अस्मा भुट्टो जे ॾुख में ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं आज़म मेंगल उन्हनि ॿिन्ही फेसबुक ते पोस्ट जारी कई आहे ऐं अस्मा भुट्टो जे सभई एक्टर्स अस्मा भुट्टो जे ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि। दोस्तों, जीअं त अस्मा भुट्टो उते ई थॾे ते पहुची चुकी हुई ऐं हू अस्पताल न पहुची सघिया ऐं जंहिं सबबु हू फोत थी विया ऐं अस्मा भुट्टो जे ॾुख में सभई अदाकार बराबरि जा शरीक आहिनि। दोस्तों, आउं वरी बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अस्मा भुट्टो जे वालिद साहब ऐं उन जा ॿ मासात हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे चुका आहिनि ऐं इन खां अलावा ॿिया बि इलाही मुसाफ़िर फोत थी चुका आहिनि ऐं अस्मा भुट्टो जे ॾुख में बराबरि जा आल एक्टर्स बराबरि जा शरीक आहिनि। ज़ुल्फ़कार बुर्दी, आज़म मेंगल ऐं मुनीर साल उन ख़िलाफ़ु अस्मा भुट्टो जे पारां फेसबुक ते पोस्ट जारी कई आहे ऐं अस्मा भुट्टो जे ॾुख में उहे बराबरि जा बिल्कुलु शरीक आहिनि।